ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। अमेरिका इसराइल पारां तेहरान ते गॾियल हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका थिया आहिनि। तेहरान जे महराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किराया विया आहिनि, जॾहिं त असफ़ान, तब्रेज़, कुम, नूरिस्तान, करमानशाह, कर्ज ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया आहिनि। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ते गॾियल हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका थिया आहिनि। तेहरान जी महराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किराया विया आहिनि, जॾहिं त असफ़ान, तब्रेज़, कुम, नूरिस्तान, करमान शाह, कर्ज ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया आहिनि। इसराइल जी दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधायूं त अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ते गॾियल हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका थिया आहिनि। तेहरान जी महराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किराया विया आहिनि, जॾहिं त असफ़ान, तब्रेज़, कुम, नूरिस्तान, करमानशाह, कर्ज ऐं ॿियनि शहरनि में बि धमाका ॿुधा विया आहिनि। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइल हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे।